بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ربنا إنك من تدخل النار فقد أخزيته وما للظالمين من أنصار. ربنا إننا سمعنا مناديا ينادي للإيمان أن آمنوا بربكم فآمنا ربنا فاغفر لنا ذنوبنا وكفر عنا سيئاتنا وتوفنا مع الأبرار. ربنا وآتنا ما وعدتنا على رسلك ولا تخزنا يوم القيامة إنك لا تخلف الميعاد. صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला मथिन आयतन सगोरन में अकली दलील बयान फरमाया हा। इन्हनि आयतन सगोरन में अल्लाह तबारक व तआला नकली दलाइल बयान फरमाया आहिनि त आसमाननि ऐं ज़मीन जे तख़लीक़ में ऐं रातिनि ऐं ॾींहंनि जे गर्दिशुनि में अकुलमंद गौर ऐं फ़िक्र कंदा आहिनि। यानी अल्लाह तबारक व तआला जे तख़लीक़ में ऐं मसनूआत में गौर व फ़िक्र कंदा आहिनि। इन मां इहा असांखे ॻाल्हि सम्झ में आई त इंसान अल्लाह तबारक व तआला जे तख़लीक़ में गौर व फ़िक्र करे सघे थो, बाक़ी ख़ुदि ख़ालिक जे ज़ात में गौर व फ़िक्र नथो करे सघे। ला फ़िक्रत फिर रब। इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह ऐं इमाम शाह वलीउल्लाह पंहिंजनि किताबनि में केतिरनि ई किताबनि में लिखियो आहे ऐं हुज्जतुल्लाह अल बालिग़ा में बि लिखियो अथई त तफ़क्करू फिल ख़ल्क़ वला ततफ़क्करू फिल ख़ालिक़। त अल्लाह तबारक व तआला जे मख़लूक ऐं मसनूआत ऐं अल्लाह तबारक व तआला जेके शयूं ख़ल्क़ियूं आहिनि उन्हनि में तव्हां गौर व फ़िक्र करे सघो था, पर ख़ुदि ख़ालिक जे ज़ात में गौर व फ़िक्र नथा करे सघो। त अल्लाह तबारक व तआला त कहिड़ियूं बेबहा नेमतूं इन इंसान ज़ात खे अता कयूं आहिनि। जंहिं असां निज़ाम में रहूं था उन निज़ाम शमसीअ में 7 सयारा मशहूर आहिनि। 7 सयारा अॼुकल्ह उन्हनि जो चर्चो तमामु घणो आहे, सयारनि जे हवाले सां तमामु घणो चर्चो आहे। त जेको वेझो सयारो आहे चंड आहे ऐं चंड जे हवाले सां बि केतिरियूं ई मतिलबु इन्हनि असांखे ख़बरां ॿुधायूं आहिनि जेके ख़िलाफ़ाज़ आहिनि, जेके ख़िला में विया आहिनि बाक़ाइदगीअ सां। उहे चवनि था त चंड ते बि केतिरियूं ई ईअं सम्झो त मौसमूं आहिनि, गर्मी बि आहे त सर्दी, ऐं सर्दी एतिरी आहे जो इंसान वञे त बर्फ़ थी वञे, ऐं गर्मी बि तमामु घणी आहे, पर उते इंसान जो रहणु नामुमकिन आहे। लिखनि था त 1 पाउंड जो खाधो हासिल करण जे लाइ केतिरा ई हज़ार पाउंड ख़र्च करणा पवनि था। यानी ज़ाहिर आहे त इंसान एतिरो ख़र्च कोन थो करे सघे। बर सूरत उन खां पोइ आहे सिज। सिज जी रोशनी हिन धरतीअ ते 7 मिंट 8 सेकंडनि में पहुचंदी आहे ऐं इहा जेका इल्मु आहिनि इन जो नालो आहे, इन जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। पहिरें नंबर ते नालो जेको आहे उहो इल्मु नुजूम जो आहे। इल्मु नुजूम जे हवाले सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बयान फरमायो त जेको नजूमीअ वटि वियो ऐं सितारनि जे गर्दिशुनि जे हवाले सां पंहिंजी क़िस्मत जो हाल पुछा कयईंसि, उन ॼण शिरक कयो ऐं मुंहिंजे उम्मत मां नाहे, वञी ईमान जी तजदीद करे। इहो हराम आहे। ॿियो आहे इल्म फल्कियात, यानी सितारनि जी गर्दिश हूंदी आहे, उन खां अलावा सितारनि जे अहवाल खे ऐं उन खां अलावा सितारनि खे ॾिसी करे कंहिं ज़माने में सफ़र कंदा हुआ, इहो ईअं सम्झो त जाइज़ आहे। बाक़ी इन इल्म सां ई बाक़ाइदगीअ सां इहे सयारात जेके बि असांखे सम्झ में आया आहिनि, इंसान ज़ात खे सम्झ में आया आहिनि, इहो इल्म फल्कियात जे करे सम्झ में आया आहिनि। सिज ज़मीन खां तमामु वॾो आहे। इन जो मिसाल ॾियनि था त 1 ऐं 13 लख, यानी 13 लख दफ़ा सिज ज़मीन खां वॾो आहे, 13 लख दफ़ा। पर चूंकि तमामु घणो परे आहे, जंहिंजे करे असांखे इहो
ख़बर नथी पए, पर एतिरो वॾो आहे। ऐं हिकिड़ो शेरा सितारो हो जंहिंजी जेका आहे सो मुशरिकीन पूॼा कंदा हुआ, त पोइ अल्लाह तबारक व तआला सूरह नजम में बयानु फरमायो त वअन्नहु हुव रब्बु शेरा, त शेरा सितारे जो बि उहो ई रब आहे जेको सिज ऐं चंड जो रब आहे। शेरा सितारे लाइ अचे थो त इहो वरी सिज खां अलाए केतिरा हिसा, ईअं सम्झो 20,000 दफ़ा वरी इहो सिज खां वॾो आहे। इन जी ख़बर ईअं ई पई इल्म फल्कियात जे ज़रिए ई पई। बर सूरत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अकुलमंद आहिनि जेके, उहे अल्लाह तबारक व तआला जे तख़लीक़ में गौर फिक्र कंदा आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला जे वहदानियत ते उहो ईअं सम्झो त यकीन रखंदा आहिनि। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरंदा आहिनि त अल्लाह साईं तूं पाक आहीं त असांखे जहन्नम जे बाहि खां बचाए। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो, हीअ बि दुआ घुरंदा आहिनि त ए असांजा पालणहार, जंहिंखे तो बाहि में गेड़ियो तंहिंखे बेशक ख्वार कई। याने त जेको दोज़ख आहे उहो काफ़िरनि जे लाइ आहे, पर जंहिं मोमिन गुनाह कया त उनखे कुझु वक़्त जे लाइ जहन्नम में विधो वेंदो ऐं उहो गुनाहनि खां पाक साफ़ थी करे जन्नत में दाख़िल करायो वेंदो। बर सूरत जेतिरो वक़्तु हू जहन्नम में रहियो त उहो वक़्तु ख्वारीअ जो आहे। त तंहिंजे लाइ उहे मोमिन दुआऊं था घुरनि त ए असांजा पालणहार, जंहिंखे तो बाहि में गेड़ियो तंहिंखे बेशक ख्वार कई, यानी असांखे इन ख्वारीअ खां बचाए। ऐं ज़ालिमनि जो को बि मददगार न आहे, यानी जेको जन्म में रहंदो उनखे पूरो जो पूरो बदिलो मिलंदो, यानी उते कोई बि उन जी फरियाद न ॿुधंदो। इन दुनिया जे तख़्ते ते त इंसानु वॾियुनि वॾियुनि सज़ाउनि खां बची वञे थो, रिश्वतूं ऐं सिफ़ारिशूं ॾेई करे, उते कोई बि न बची सघंदो। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हीअ बि दुआ घुरंदा आहिनि त ए असांजा पालणहार, असां सॾींदड़ जे सॾ खे ॿुधो जो ईमान ॾांहुं सॾींदो आहे। त सॾींदड़ जे सॾ खे मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे, तफ़सीर रूहुल मानी वारे लिखियो आहे त हिते ॿ कौल आहिनि। नंबर पहिरियों त सॾींदड़ जे सॾ खे ॿुधण मां मुराद आहे क़ुरान, जेको ईअं सम्झो त सामित, जंहिंखे चुप वारो मुबल्लिग़ चइजे। छो त क़ुरान में सभु कुझु आहे, यानी अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत आहे। उन खां अलावा समूरा ईअं सम्झो क़यामत ताईं जेके बि मतिलबु मसला मसाइल आहिनि, अल्लाह तबारक व तआला हिन में बयानु फरमाए छॾिया आहिनि, हल फरमाए छॾिया आहिनि। ऐं ॿियो आहे सॾींदड़ जे सॾ खे ॿुधो जो ईमान न सॾींदो आहे। ॿियो आहे मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त ॿियो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुशरिकीन खे बाक़ाइदगी सां दावत ॾिनी त या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहून, ए इंसानो ला इलाहा इल्लल्लाह चओ त कामयाब बणिजी वेंदव। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इहे बि दुआ घुरंदा आहिनि त ए असांजा पालणहार, असां सॾींदड़ जे सॾ खे ॿुधो जो ईमान न सॾींदो आहे त पंहिंजे पालणहार ते ईमान आणियो, फ़आमन्ना, पोइ मञोसूं। उन खां पोइ हीअ बि दुआ घुरंदा आहिनि त ए असांजा पालणहार, असांखे असांजा गुनाह बख़्श, ज़ुनूबना मां मुराद मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त कबीरा गुनाह, वकफ़िर अन्ना सय्यातिना, ऐं असां खां असांजूं मदायूं में सय्यातिना मां मुराद मुफ़सिरीन हज़रात लिखनि था त इन मां मुराद आहिनि सगीरा गुनाह, यानी असांजा नंढड़ा ऐं वॾड़ा गुनाह माफ़ फरमा। वतवफ़ना मअल अबरार, ऐं असांखे बलारनि सां गॾु मार। अबरार बिर जो जमा आहे, बिर चइबो आहे नेकोकार खे, यानी असांखे बलारनि सां गॾु मार। ऐं उन खां पोइ हीअ बि दुआ घुरंदा आहिनि त ए असांजा पालणहार, असांखे पंहिंजनि पैगम्बरनि जे ज़ुबान सां जेको अंजाम ॾिनो अथई सो पार, यानी जेको बि अल्लाह तबारक व तआला तव्हां जेको बि वाइदो कयो आहे, उहो वाइदो कहिड़ो आहे? उहो आहे इन्ना लनंसुरु रुसुलना वल्लज़ीना आमनू फिल हयाति दुनिया व यौम यक़ूमुल अशहाद। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त असां रसूलनि ऐं उन्हनि जे ताबेदारनि सां इहो असां वाइदो कयो आहे त असां हिन दुनिया जे तख़्ते ते उन्हनि जी ज़रूर मदद कंदासीं ऐं क़यामत जे ॾिहाड़े आख़िरत में उन्हनि खे आला ईअं सम्झो जन्नत में असां उन्हनि खे मक़ाम अता फरमाईंदासीं। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो त हीअ बि दुआ घुरनि था त इहे असांजा पालणहार, असांखे पंहिंजनि पैगम्बरनि जे ज़ुबान सां जेको अंजाम ॾिनो अथई सो पार, ऐं क़यामत जे ॾिहाड़े असांखे ख्वार न कजि, छो त तूं वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहीं। दुआ अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए।